अस्सलाम वालेकुम दोस्तों, साम्हूं तव्हां तस्वीरां ॾिसी रहिया आहियो। इहा दुलाब ड्रामे जी तयारी हली रही आहे। उन तयारी जे दौरान ही निकितल तस्वीरूं आहिनि। जी हाँ, ड्रामो दुलाब जेको जी शूटिंग हली रही आहे, तयारी हली रही आहे। फरज़न मलिक खजू, उम्मीद अली करवड़, ही सभु अदाकार जेका तव्हां ॾिसी रहिया आहियो, इहा भरपूर तयारी में आहिनि ऐं मुहर्रम जीअं गुज़रंदो इन जी तयारी फुल आहे ऐं इहे पोइ ड्रामे जी फुल स्टार्टिंग थी वेंदी। साम्हूं स्क्रीनशॉट वग़ैरह सभु तव्हां ॾिसी रहिया आहियो, मैसेज लिखियो पियो आहे ॾिसी रहिया आहियो। ऐं हीअ लाला नूर ज़हूर साहब ऐं फरज़न मलिक खजू तस्वीर बि तव्हां ॾिठी। ऐं हीअ लेडीज़ अदाकारा जंहिंसां फरज़न मलिक खजू ईअं हिक सां मिली करे ऐं ड्रामे जी जेको आहे कहाणी सम्झाए ऐं उनजी कास्ट करे रहियो आहे। ऐं अदाकार इन्हनि जा नाला मां अॻे ई तव्हांखे ॿुधाया आहिनि। ऐं ॿी तरफ़ हीअ जेको तस्वीरूं अची रहियूं आहिनि, कुझु दुलाब जूं आहिनि, कुझु वरी ग़रीब जो आवाज़ फिल्म जूं आहिनि। बहितरीनु ड्रामो अचण वारो आहे दुलाब मुहर्रम अल हराम खां पोइ दोस्तों। उन में बहितरीनु अदाकार आहिनि। सुठे नमूने जो ही वॾे स्केल जो ड्रामो आहे ऐं ज़बरदस्त ड्रामो आहे ऐं तव्हांखे इन जो इंतज़ारु करिणो पवंदो। तमामु जल्द ही ड्रामो तव्हां ऐं असांजे साम्हूं हूंदो ऐं भरपूर ऐं वॾे स्केल जो ड्रामो आहे ऐं हिन जी जेतिरी तारीफ़ कजे घटि आहे। दुलाब ड्रामो लॻभॻि जेको आहे तकरार या ज़हर ज़िंदगी जे बराबरि जो आहे। लाइक कंदा, सब्सक्राइब कंदा। अल्लाह हाफ़िज़।